चंग तव्हां केतिरे अरसे खां वठी वॼायो? कम से कम 20-30 साल थी विया। ही चंग किथां वठी ईंदा आहियो? ये अॻे आ मिलंदो हाणे मिले कोन थो। अॻे मिलंदा हुआ हिते पीलीअ ते मिलंदा, वरी सखर मिलंदा, हाणे घटि था ठहनि, मिलनि कोन था, मिलनि औखा। माण्हू तव्हांखे ॿुधनि था हिन चंग खे? हा ॿुधा आहिनि। कहिड़ी उमिरि जा ख़ासि करे? जी साईं। कहिड़ी उमिरि जा ख़ासि करे? उमिरि साईं हाणे इहो 40-50 साल थी विया। न अव्हां जो ही चंग जेके आहिनि कहिड़ी उमिरि जा माण्हू ख़ासि करे ॿुधंदा आहिनि? घणी उमिरि जा नहीं को 40 साल जो 50 साल जो ॿुधा आहिनि, कोई 30 साल जा ॿुधा। अच्छा नंढी उमिरि वारा लिफ्ट कोन था कराइनि न? नंढी उमिरि वारा कराईंदा आहिनि, ॿुधा आहिनि। अच्छा भले जेको चवंदा आहिनि चंग वेठो चोरियां, इहो किसो छा आहे जंहिंजे करे तव्हां इहो थोरो ॿुधायो? हा ॿियो कुझु ॿुधायो भला इन खां अलावा का नई शइ जेको तव्हां पहिरीं वॼायो इन खां अलावा ॿियो को वरी हिन खे वॼाइण जो को अंदाज़?